पूरी मुल्क की तरह शहदादकोट में भी महंगाई मुसलसल अरूज पर। लोग एक वक्त की रोटी खाने पर मजबूर। मुंतखब नुमाइंदे ख्वाब खरगोश के मज़े लूटने में मसरूफ़ अमल। मुल्क में पहिरीं ॻाल्हि इहा त वॾी महांगाई लॻी पई आहे, पोइ या कई वई आहे या कराए वई आहे। इहा हिन मुल्क जा हुकुमरान ई ॼाणनि था, छो त जेके रोज़ कमाइनि था, रोज़ खाइनि था, हिन महिल हालात तमामु सख़्तु थी विया आहिनि। असां हुकुमराननि खां ऐं आला इदारनि खां इहा ई अपील कयूं था त बराए महिरबानी त कुझु महांगाई ते कंट्रोल कयो, त जीअं ग़रीब मिसकीन मज़दूर ज़िंदगी सुठी गुज़ारनि। छो त हिन मुल्क में वॾे माण्हू जे लाइ न कोई कानून आहे, न कोई महांगप आहे। हिन पाकिस्तान में ग़रीब मिसकीन माण्हू जेके रोज़ कमाइनि था, रोज़ खाइनि था, उन्हनि जे लाइ मसइलो आहे। असां वरी बि हिन मुल्क जे हुकुमरान खां ऐं आला इदारनि खां अपील कयूं था त बराए महिरबानी महांगाई खे कंट्रोल कयो। तव्हांजी महिरबानी। लॻो पियो आहे अटो जेको परोके साल में हुयो 2200 रुपया, त उहो 5100 ते मण थी वियो आहे। जेका भाॼी हुई ॿुधाई त उहा उते महांगी थी वई आहे। जेका बि शइ तेल ॿीण ते चढ़ी वियो आहे, हर शइ गैस जेको बि आहे। रमज़ान में त अलाए छा ज़ुल्म थींदो। जीअं रमज़ान शरीफ़ भलारो महीनो बीहे थो पियो, त उन में त अञा हर शइ ॿीण ते हणंदा वेंदा। ग़रीबनि जो कोई बि का शइ कान थी थिए पई। माण्हू रोज़न ढेल मुश्किल रखनि। उनका मजीद कहना था कि महंगाई का जालिमाना सिलसिला अगर आने वाले रमज़ान मुबारक तक यूं ही जारी रहा तो हम रोज़े भी नहीं रख सकेंगे। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।